सिविल सोसाइटी नूसैदाबाद पारां शुरू करायल वणकारी मुहिम जे सिलसिले में अॼु गवर्नमेंट एलिमेंट्री स्कूल आज़ाद झंडो लॻ नूसैदाबाद में ॿूटा पोखण जो प्रोग्राम मुनक़िद कयो वियो, जंहिंमें महिमान ख़ासि तौर ते DFO फॉरेस्ट मटियारी आबिद रिंद ऐं फॉरेस्ट ऑफिसर मुकेश कुमार शिरकत करे स्कूल में चकियूं लॻायूं ऐं ॿारनि में वणनि जूं चकियूं विरायूं वयूं। उन मौक़े ते वणनि पोखण बाबति मालूमात ॾिनी वई ऐं वणनि पोखण सां थींदड़ फ़ाइदनि खां आगाह कयो वियो। उन मौक़े ते स्कूल जे हेड मास्टर रियाज़ काका, सिविल सोसाइटीअ जे अॻुवाणनि अब्दुल वाहिद उमराणी, वकार अहमद लाको स्कूल जे शागिर्दनि में वण पोखिया ऐं अहद कयो त वणकारी जी मुहिम में भरपूर हिसो वठी धरतीअ खे साओ सताबो करण में पंहिंजो हिसो मिलाईंदा। अब्दुल वाहिद उमराणी, सोच TV, नयू सईदाबाद।